वन जाए उते हिकड़ो पादरिया जिको अल्लाह वारो आ उडे आयो उन सां रहण लगो काफी वक्त रहो पर उन जो भी मौत जो टाइम अची वयो सकरात शुरू थई सलमान फारसी सजी गाल बुधायस चे तो तू मरी वने त पो मां कादे वन्या चे यार हाने आखिरी माण्हू बचो थई उन खां पो दीन ईसा जा सच्चा माण्हू खत्म थी वया कूड़ा बचा जे इंजील मटाए छॾियो काॾे वञा जे साम्हूं उमूरिया जो शहर थई ओॾे हलियो वञे फूड़ू राहिबा सीने जा वार भी अच्छा थी विया अथसि पिरवन जा वार भी अच्छा थी विया अथसि पिंपड़नि जा वार भी अच्छा थी विया अथसि जेतिरो वक़्तु मौक़ो मिलई उन राहिब सां वञी गुज़ार तोखे इंजील सेखारींदो तोखे तोरे ते यादि कराईंदो मूसा नबीअ जो दीन भी समझाईंदो ईसा नबीअ जो दीन भी सिखारींदो मिल्लत इब्राहिमिया जा आकाम भी समझाईंदो इन जे मरण खां पोइ हज़रत सलमान फारसी हलंदो हलंदो उमूरिया जे शहर में आयो उन राहिब खे ॻोल्हे लॾे सॼो हवाल कयसि उन चयो यार मूंसां रहो मुंहिंजे अखियुनि ते आ उते रहण लॻो रहण खां बाद में हिन कुझु बकरियूं धारियूं कुझु रिठा धारियूं कुझु गऊं धारियूं रब बरकत ॾिनी वलर थी वया छो त घोटकीअ वारा बरकत अल्लाह जे हथ में आ बरकत ॾियण वारो केरु आहे अबा कुत्ती घणा बच्चा ॼणींदी आहे ॻाल्हायो सफ़ा किटी अथव छा मां सां अच्छा ऐं में घणा बच्चा ॾींदी आहे साल में वो भी साल में न 2-3 साल गऊ भी हिकड़ो पर रोज हजारे कुसजन था पो भी मंडी कुतन जी लगंदी आ या ढोरन जी लगंदी आ कुतन जी ॾिठी अथव काथे मंडी खत्म हराम अखिन के बस ढो हुंदो आ इलाही नजर ईंदो आ हुंदो कुछ भी ना हलाल ॾिसण में थोड़ो पर अल्लाह उन में बरकत रखी हाँ यो फलसफो समझ जाए कदे भी घणे पैसे जे कड़ न पजाए त हराम हुजे हलाल जो अचे हराम पैसो ईंदो ई न हजार हराम जो ईंदई न 5000 जा मसला भी खयो ईंदई 1000 पुजंदो ई न मसला आगे ही शुरू हुंदई ए न के ॼा हो न के ॼा अड़े अञा खुटी पिया वरी को बियो हथ वाणी वठा वेंदे घेर में घिरंदो पो मोटी न सघंदे चेतो रब रुसे मत खसे हणे कोन हथियार रब रुसे मत खसे हणे कोन हथियार दसे एड़ो पार जंहिंमें जोखो जीअ जो वडेरो कावड़ जे लठियूं हणे सूबेदार कावड़ जे डंडा हणे रब कावड़ जे डंडा न हणंदो आ गुमराहीअ जे रस्ते ते धिके छॾींदो आ हल वनी गुमराह थी त तोखे ख़बर पए त कीअं रब जे धरतीअ ते सरकशी कबी आ तूं फिरौन जो अंजाम न ॾिठो आ छा हारून जो कारून जो अंजाम न ॾिठो आ छा हामान जो अंजाम न ॾिठो आ छा निमरूद जो अंजाम न ॾिठो आ छा अब्रहे जो अंजाम न ॾिठो आ छा अल्लाहु अकबर या हय्यो या क़य्यूम तवज्जो मुंहिंजा मुज़स्समीन उमूरिया जे राहिब वटि हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु रहण लगो काफी साल उते जिंदगी गुज़ारे जानवर ढोर भी वधी वया रब जे तरफां बरकतूं आयूं वॾा धन थी वया पर आखिर उहो वक्त आयो जेको वक्त मौत जो वक्त आ उमूरिया जे राहिब खे सरकरात शुरू थी वई हज़रत सलमान वेझो आयसि जे साईं तू भी फोत थियण वारो आ मां जाॾे वञा थो उहो फोत थो थी वञे हाणे मां काॾे वञा
परे राय बचयो त तू आखिरी बचो हाणे तू भी हलियो वञे पो मां काॾे वञा चे पुट उन राय ब सच चयो हई मां आखिरी आ मुखां पो दीने ईसा ते सचो कोई भी ना सलमान फारसी रोई पयो चे जई मां घर छॾे आयुमि जंहिंजे लाइ उहा शइ न मिली उमरिया जो रायब रोई करे चवे तो सलमान घबराए न ईसाईयत जो दौर अगर खत्म थियो आ त परेशान न थी मुझो इल्म बुधाए तो वो वक्त अची वियो आ जो खजन जे शहर मां सुहणे चेहरे वारो मुहम्मद अचण वारो आ उन सोने दे वन जाए बस हाणे ईसाईयत खत्म थियण वारी थई मुझो किताब बुधाए तो इंजील में लिखियो पियो आ तोरे तमे हजरत सलमान चेस तो साईं वारो त कर यो गोठ केड़े पासे आ चे अरबुस्तान खजू तस खजू नालो यसरब ओ सोनो जेको ईंदो नजी का निशानी त बुधाए मां कीअं सुञाणा चे हुस्न जी गाल सफा मथे आ बाकी निशानियूं टे थो बुधाया केड़ियो एक त वो सुनो सदके जो माल न खाईंदो सैयद सदके जो माल सिंध त सदके जो माल ना है ना यो गिफ्ट आ समझी त न विया हो न एडा सियाणा हो जा वो सिंध केड़ो सदको आ सिंध तो जायज आ ना सदको हराम आ सैयदन सिंध तो हणे आबेदार मिल के दा सिकेरो हाय 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 जे जलसे ते वञूं ता गाड़ियूं थी एड़ा रोड आहिनि माशाअल्लाह हाय हाय चेंस पेरी निशानी ही थई वो सैयद सदको न खाईंदो बी निशानी ही है त हदियो कबूल कंदो हदियो गिफ्ट टी निशानी ही थई त उन सोहणे जे बिन कुल्हन जे विच में कबूतर जे अंडे जेतरो गोश्त एडो त सोहणो खूबसूरत बाहर आ उन जो नालो मुहरे नबूवत आ उन ते नूर सां रब पाण लिखियो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह वो सजाए दिल जाए कजाए त इहो अरबी आ हियो मोरिया जो रायब फौत थी वियो हज़रत सलमान हिके खां पुछे तो यो यसरब गोठ काथे आ अचानक व्यापारिन जो काफिलो आयो बनु कलब जा मानू आया ओ बनु कलब वारो मुखे यसरब वञणो आ चे असा जो गोठ यसरब जे भरसां आहे खुशीअ में मां पे ही न पियो त मुखे मोहम्मद जो शहर मिलण वारो आ जीअर वारो कयो वठी हलो देर न कयो मुखे वठी हलंदो त ही सब बकरियूं गऊं ऐं रिढा मुफ्त ॾेई छॾींदो मां ही सब बकरियों गौर ढा मुहम्मद जे शहर जे पत्ते ऐं नसब ॿुधाइण वारे के तोहफे में ॾेई छॾींदुमि उहे वॾा चालाक ठग हुया चयूं यार ही नौजवान द सफ़ा सिधो सादो थो लॻे छो न हिनखे अञा फुरियऊं सॼो माल वरितऊंसि चई असां तोखे वठी हलंदासीं गउनि ते बि कब्ज़ो कयूंसि बकरियुनि ते बि कब्ज़ो कयूंसि रिढूं बि वरितऊंसि चई हल हल त तोखे वठी हलऊं थोरो अगते हलिया पाण में सलाह कयूं छो न भला हिन खे ही विकणऊं माल त सॼो खसियऊंसि हाणे हज़रत सलमान खे विकणनि पिया अहिड़ा घोटकी में त न आहिनि न माण्हू हा साईं इन त मांखे स्टेज सूदो विकणी छॾियो हा इको साउंड सौदो हलियो वञा मुखे मां यो वाइज हिकड़ी जाइ ते चयो कयो मौली अमाला हिकड़े चयो बा अञा विकाम जनी था मौली मां जो काथे चे हितां न वञ छड़ो गौसपुर जे कच्चे हिकड़ो अगवा कंदो वो वरी विकणंदो वेंदी उहे वरी ॿियनि खे विकणंदा ॿिया ॿियनि खे विकणंदा अञा माण्हू अल्लाहु अकबर
हे भी आया एड़ा ठग हजरत सलमान फारसी के दुकान ते विहारियो यहूदी जो दुकान जे ॿाहिरां हिते वेहो असां के अंदर यहूदी में कम आहे अंदर यहूदी के चयो दरिए खां त ॾिस ॿाहिरां नौजवान केड़ो हटो कटो आहे बादशाही वडेरन जो ॿार हो जो यहूदी ॾिठो चे हल हे त कम जो आहे बा वॾो कम कंदो जे गुलाम आहे जे हा गुलाम घणे ॾींदो जेतिरा पैसा अथई ॾेई जान छॾा हुन बि जाम माल ॾिनो बाहर निकरी हजरत सलमान के चयो तू वे थोरो चक्कर हणी असां मोटी था जाऊं को वठी धाड़ शाम जो टाइम थी वियो हजरत सलमान यहूदी के चए पियो मुंहिंजा दोस्त काॾे विया मूंखे यसरब वञणो आहे यहूदी हैरान थी वियो छाजो यसरब यार तू त गुलाम आई विकणी विया अथई यार वॾा ज़ालिम हा माल भी खणी आ मूंखे भी विकणी विया पीर बगदादी वारा कोलाची साहिब बुधो गिरदो नवा माचण वारो कलवड़ साहिब हजरत सलमान रोई पयो आसमान ने मुंह करे चे अल्लाह मुखे तुझे अरबी मोहम्मद दे वञणो वा मूंसां रस्ते में धोखो थियो तई तोखे मुखे कलमो मुफ्त में मिलियो आहे न जो सलमान रज़ी अल्लाह अन्हु कलमे जी कीमत केतरी थो अदा करे तभी पोइते न हटियो कई साल उन जालिम यहूदी हजरत सलमान के दुकान ते कम करायो डाडा वजन खणा है ई बादशाही बार घर में कम कंदो ही न हो ही त खीरन मखणन जो पल्यलो अब्बे जो अकेलो औलाद साजे लाए बार आयो के औरत जे हुस्न जे चक्कर में न आयो के दुनिया दी लालच में न आयो सलमान साईं के दिल में तमन्ना हुई त रब जो सच्चो रस्तो मिले हुजूर जो इश्क हो हुजूर जो दीवानो हो ता भी दीवानो ना दीवाना आयो ना आयो जतो इस शम्मे रिसालत के दीवाने हजारों हैं हुजूर के तो फरमाए इस शम्मे रिसालत के परवाने हजारों हैं इस शम्मे रिसालत के परवाने हजारों हैं हर शहर में आका के दीवाने हजारों हैं कई साल यहूदी दुकान दे कम कराया अचानक निकड़े दी हजरत सलमान से तो मैं कम पियो कयां निकड़ो बियो यहूदी आयो मुझो कम न के वणी वयो मुझे मालिक यहूदी के चे यो गुलाम घणे दींदे यो मुखे दे कम जो मानू आ गर्मी अची वयो न मुखे न खजन जा बाग उते कम कराया अब खजन जो कम डाडो दुखियो हुंदो हजरत सलमान जे पियो अञा मां ॾिसाई पयो अफ़सोस मां त मुझे मालिक चयस फिलाणो बाग जो टुकड़ो मुखे दे त मां सलमान जाए सौदो थी वयो अज नौ यहूदी मालिक मुगे बाजे घर वटियूं तो अचे जिया रस्ते मां हलंदा था चो हलंदे हलंदे एक एड़े इलाके में दाखिल थियासे रुगो खजूं ही खजूं पयो नजर अचन मालिक का पुछम ओ मालिक बुधाए ही केड़ो शहर आ चे यार न मुझे शहर जो नालो यसरबा आसमान ने मुंह करे चयम अल्लाह तो भी तुझा शुक्र है जो मोहम्मद जे शहर में पुजायो चे तो वरी भी साल मां खजन जो कम कयम मालिक जे मां गाल के छाट तो कया इलाही इख्तिसार तो कया अल्लाह अकबर चे तो एकड़े नी शाम जो टाइम हो मां खजीअ जे मथा कम पियो क्या मालिक हेठों वेठो मेहमान सा कचहरी पियो करे अचानक यसरब जे पासे ॾांहुं हिकिड़ो माण्हू टोड़ंदो आयो टोड़ंदो अची वेठो मुझे यहूदी मालिक के चे यार खबर पई थई त यसरब वारा अरब चरिया थी विया थई छो चे यार हिकिड़ो माण्हू आयो हा मके खां को यार भी गॾु दस डाचीअ ते सवारा सब बाहूं था बदंस त मुझे घर चे पो काॾे वयो
चे काडे न थो वने पांजे डाची जे गिजीअ ते रसियूं रखी छडियूं थे चे तो अजु जादे ये डाची विंदी ओने मावी दुम उआ डाची चे पो काडे वई चे हलंदी हलंदी अबू अयूब अंसारी जे दर ते बीठिया सब मुबारकूं था जंस बाग भला थई एड़ो सुणो मेहमान तुझे दर ते रहंदो चे उन अचण वारे जो नालो छाए जे उन जो नालो मुहम्मद आ नारे तकबीर शाने मुस्तफा अजमते मुस्तफा नारे तकबीर तुझसे पहले का जो माजी था हजारों कसही अब तो ताहसर का फिरदा है वो तन्हा तेरा बहुत जुल्मात फिरोशों को गिला है तुझसे रात बाकी थी कि सूरज निकल आया तेरा हजरत सलमान चे पियो खजीअ ते कम पियो कयां सोहणे जो नालो जो ॿुधुम त जान खुशीअ में ॾकण लगी जल्दी जल्दी लई आया मालिक जे भरसां उनम बीठल माण्हूअ खे चयम यार अल्लाह जो नालो थई इन सोहणे लाइ कुझु वधीक त ॿुधाए मालिक खे कावड़ आई मूंखे मुंहं में धक्को आहे चे तू गुलामा पांजो कम कर असां साहबन सां सामूं छो तू ॻाल्हाए चे तो सॼो कम पूरो कयम शाम जो जेको मालिक मूंखे खारकूं ॾींदो उहे खारकूं खणी करे हली पयम हिक हिक खां पुछां पियो अॼु जेको सुहिणो महिमान मदीने आयो आहे जंहिंजो नालो मुहम्मद आहे उनजो ॾस पतो ॿुधायो कहिड़े घर में आहे जे अबू अयूब अंसारीअ जे घर में आहे अबू अयूब जो घर कहिड़े पासे आहे जे हीअ धकटी फिरी ओॾां वेंदे त उतां आहे कसम खणी चए थो अञा अबू अयूब अंसारीअ जो घर इलाही परे हुयो जीअं पुगुम त हुज़ूर जी खुशबू नक में पहुची वई समझी वयुमि त इहा जेका खुशबू थी अचे त इहा पक सोहणो एॾे वेठो वञा त अबू बकर साईं गॾु अथसि सा बि चौधारी वेठा अथसि मां जो वयमि थोरा माण्हू हुयसि साईं मूं ॾे निहारियो मां साईं ॾे निहारियो मूंखे ॾिसी चई पुट नालो छा अथई मूं चयो साईं नालो सलमान आहे चई ॻाल्हाए त अञा खुशबू वधी वई नूर जूं लाटूं पियूं निकिरनि चेहरो अहिड़ो वस जो नज़रुनि हटाइण जी हिम्मत ई न पई थिए हुस्न अहिड़ो हो जो मां काइनात में अहिड़ो सोहणो ॾिठो ई न मिस्कीन वस तो चए काइनात कयां कठे तभी मुंहिंजो मुहम्मद मथे अल्लाह तव्हां ते रहम करे हर साल मौलाना अमानुल्लाह साहब जलसे में माण्हू घुराईंदो आहे हिन साल लाश घुराया अथई माशा आए को सुभान अल्लाह चवण वारो अल्लाह अकबर कायनात कया कठे तभी मुंहिंजो कायनात कया कठे तभी मुंहिंजो मुहम्मद मथे हिर्स जी पवन हूरा परियो रुगो नेण खणी तके तभी मुंहिंजो मुहम्मद मथे
चाचो तव्हांखे हिम्मत जराए थो, बाक़ी वेठा ईअं हुजण मास्तर हड़ताल ते वेठा आहिनि माशाअल्लाह। दादा चओ सुभान अल्लाह। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु हलंदो हलंदो आयो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरसां मुंहिंजो सुहिणो वेठो हुयो। भरसां अची सलमान फारसी वेही रहियो। चए थो साईं मुंहिंजो नालो सलमान आ, फारस जे रहण वारो आ। पुट कीअं आयो आ? साईं खारकूं खणी आयो आ, पर खारकूं सदके जूं थई। टे निशानियूं हुयस न गोलनियूं। छा चएस? खारकूं सदके जूं। अॼुकल्ह त सदको त पंहिंजी जाइ ते झटके वारो माल बि वठनि था। हिकिड़े चयो साईं मां हिकिड़े मुला खे चयो मौलवी साहब पैसा पिया आहिनि 40,000 अथई हराम जा। पोइ चए ॾे लेटरिन ठाराईंदा। दे माना दे, वापस न खणी वञ। बदनामी असां मुलनि मोटाए ॾियूं। अल्लाह अकबर। साईं खारकूं अथव सदके जूं। साईं फरमायो पुट अबू बकर ही खारकूं वठ सभिनी साथियुनि खे विराए, मां मोहम्मद सदको न खाईंदो। एक दफ़े खारकुन जो ढेर पयो सदके जूं। इमाम हसन साईं हुजूर साईं खे ॾाढो प्यारो, ॾाढो। हेॾां हलंदो हलंदो आयो। एक रिवायत में चए थो त इमाम हुसैन, ॿी रिवायत में इमाम हसन। बहरहाल ॿिन्हिनि मां को न को आयो ऐं हीअं हथ खणी ॿ खारकूं खणी नंढड़ो मासूम वात में विधे। साईं जन ईअं न फरमायो पुट असां सैयद आहियूं, सदके जो माल ॿीहर न खाइजाए। ओ घोटकीअ वारा मुंहिंजे अरबीअ चयो पुट वात त खोल। साईं जन आंगुर हणी हणी ॿई खारकूं कढी धोई वरी रखियूं। फरमाया पुट असां सैयद आहियूं, सदको न खाईंदा कयो। चओ सुभान। औलाद खे ईअं सेखारबो। हे वरी शाम जो ताक़त चवंदो वाह मूं वारो छोरो बा वॾो लाभ थी वियो छोड़े। चई बा अॼु 50 खणी वियो दुकान ते, पोइ दुकान वारे खां शइ बि वठे वरी 50 मोटाए बि वठे। 100 ॾिनो मां वॾो बा होशियार थी वियो अथई, वेठो ॾंद कढंदो। मां जो बि इहो होशियार थोरो वॾो थिए पोइड़ा लितर तोखे रखंदो, पोइ वरी तूं ईंदे मौलवी साहब तावीज़ सर छोरो वॾो कंजर थी वियो मञे ई न। अड़े हाणे तावीज़ काॾों लॻंदव? हथ जी तूं उनखे ॾिनी आ, सुती अहिड़ी हराम जी ॾिनसी। बच्चो ग़लत कम करे वञे कन खां फिरायोसि ईज़ा ॾियोसि, पोइ चयोसि त ही ग़लत आहे। दाता उनखे यादि रहे दंद न कढ त छोरो मूं वारो होशियार थी हाणे माल खणी ईंदो घर। जॾहिं लाकम में बदिराए न पोइ चवंदे हाणे माल काथे आहे। अल्लाह अकबर। तरबियत ईअं कबी आहे जीअं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद कई आहे। रुगो वाइज़ ॿुधूं न नी कुझु सिखूं बि त सही न। हज़रत सलमान फारसी चए थो दिल ख़ुश थी वई छो त हिकु निशानी पूरी थी वई। वरी कुछ ॾींहं गुज़रिया, वरी मां खारकूं खणी आयमि, पुछम त सुहिणो काथे आ? ख़बर पई त सुहिणो मस्जिद नबवीअ जे अंदर वेठो आ। आयमि खारकूं खणी करे, अॼु सुहिणे ॾिसी मुंडे मुरकण फरमायो ओ कोलाची साहिब तोए मां खिलंदा हो कुछ न थींदो आ। मुंहिंजो अरबी मोहम्मद खिलंदो हो, जन्नत जा 8 दरवाजा रब खोले छॾींदो। साईं फरमायो सलमान आयो आ? हा सुहिणा मां आयो आ। कीअं आयो आ? साईं खारकूं खणी आयो आ। सुहिणा अॻे दफ़े सदको खणी आयमि, तूं कोन खाधो हो, अॼु हदियो खणी आयो आ खाईंदे। साईं जन खणी वात में विधो ऐं साहिबनि खे चयो। साईं फरमायो पुट हदियो मुहम्मद खाईंदो आ, पर कॾहिं बि मुहम्मद अकेलो न खाईंदो आ, जमातुनि खे गॾु खाराईंदो आ। चए तो मूंखे ॿी निशानी भी मिली वई, 2 निशानियूं पूरियूं, हाणे आखिरी रही। मुंहिंजा भी आखिरी जुमला थई, तवज्जो कजाएं। अल्लाहु अकबर। चए तो इलाही ॾींहं गुज़रिया,
आखिरी निशानी हुई साईं जन जे कुलनि मुबारकनि जे विच में मोरे नबूवत ॾाढी ॾुखी। साईं जन हमेशा गोड़ ऐं कुर्तो पाईंदा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि सलवार न पाती आहे। साईं अब्दुल समद आलेजी वारो बि मां अक्सर गोड़ में ॾिठो, मतां पाती हुजे सलवार, मूंखे यादि न, तूं ॾिठो फ़कीर? कॾहिं बि कंहिं न ॾिठो हूंदो। इहो सुन्नत ते अमल, जाइज़ आहे, सलवार आराम न आहे, पर सुन्नत जी औलियत। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोड़ पाईंदा ऐं कुर्तो पाईंदा। हज़रत सलमान चतो अॼु जो आयम त साईं जन कब्रिस्तान में हुया, कंहिं पोड़े साहबीअ जी तदफीन पई थिए, साईं जन वेठा, पर हुजूर खे अॼु गोड़ हुई ऐं गर्मीअ जे करे कुलनि ते चादर रखियल हुई, साईं कुर्तो न पातो हो। सभु चओ सुभान अल्लाह। दिल में चयमि सलमान अॼु वारो थे, अॼु सोने कुर्तो न आहे पातो। मतां तव्हां वाइज़ खां पोइ चओ त मौली साहब झले वियो आहे, सुभाणे खां वठी सलवार कोई न पाए, आराम। ईअं नथो चवां बाबा, सलवार खे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंद फरमायो आहे। तारीख़ बगदादी में लिखियल आहे, तारीख़ इब्न असाकर में लिखियल आहे त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिंध जा 5 माण्हू मिलण आया। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? 5 सिंधी हुजूर साईं सां मुलाकात लाइ आया। मौलाना मोहम्मद इदरीस सुमरो वॾो आलिम आहे, कंडियारे वारो, उन जो बाबो अञा जीअरो आहे साईं मौलाना मोहम्मद कासिम। मौलाना मोहम्मद इदरीस पीएचडी आहे, वॾो आलिम आहे, पाए जो आलिम आहे, उन जो बाबो अञा वॾो आलिम आहे, जीअरो आहे मौलाना मोहम्मद कासिम सुमरो। पंहिंजे किताब में लिखियो थे त मुंहिंजे अरबी मोहम्मद साईं दे सिंधी मिलण आया। आहे को सिंधी सुभान अल्लाह चवण वारो? हिकु सरदार हुयनि, 4 उन सां गॾु हुया वफ़द में। हीअं जो वेठा साईं वटि इलाही ख़ल्क़ हुई, जीअं तव्हां जलसो वेठा हो, हिकिड़ो नओं माण्हू ईंदो त पोयों थी वेंदो, छो त जाइ हुई कोन। साईं जन उनखे ॾिठो, अरबनि खां उन्हनि जो लिबास मुख़्तलिफ़ हो। साईं जन यको घूरे घूरे ॾिसनि पिया, ही केर आहिनि? आख़िर पुछा कयूं, ही पुट केर आहिनि? साईं सिंध खां सिंधी मिलण आया। मिठड़े मोहम्मद फरमायो, सहाबियो सिंधन जो लिबास मां मोहम्मद के वणी वियो आहे। पग पातल हुयनि, कुर्तो पातल हुयनि, सलवार पातल है। अजो के सिंधीअ खे पैंट शर्ट थी वणे। अॻी सिफ़ में रुकू करे त पोयनि जी निमाज़ ई मकरू, समझो था न? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तव्हांजी सलवार कमीज़ वणी वई। साईं जन फरमायो, साहबियो ये जेके सिंधी आया आहिनि, ॾाढो लिबास हिननि जो वणी वियो आहे, हिननि खे कचहरी कयां मां, घुरायां। साईं सॾे था वठो। फरमाया न, तव्हां वेहो, मां मोहम्मद जी दिलि चे थी त मां सॾु कयां। साईं तूं अरबी हो सिंधी कीअं समझंदा? साईं फरमायो मूंखे ॿुधायो न, मां सिंधीअ में कीअं सॾु कयां? मौलाना मोहम्मद कासिम सुमरो लिखे थो, तर्जुमान ॿुधायो, ओ मदीने जा घोट 3 लफ़्ज़ चवेन त डुकंदा ईंदई, ईअं ईंदई जीअं विछड़ियल बच्चो अमड़ ॾे ईंदो आहे। साईं फरमायो जल्दी ॿुधायो कहिड़ा लफ़्ज़ आहिनि? साईं खे चवंदा, साईं चओ न, अदा ओरे आ ओ बुध घोट की आवारा, मुझे अरबी मोहम्मद 3 लफ़्ज़ सिंधी जा ॻाल्हाया। उन सरदार खे चयो, अदा ओरे आ, ईअं डुकंदा आया जीअं विछड़ियल बच्चो अमड़ ॾे ईंदो आहे। साईं खे भाकुर पाता, साईं जन खे पंहिंजी चादर तोहफ़े में ॾिनो, बलोचिस्तान जे साग जी काठी भी तोहफ़े में ॾिनो। रिवायत में अचे थो, बलोचिस्तान जे साग जी काठी, शायद उन जो खटूं ठहंदियूं आहिनि या को ॿियो फर्नीचर, ॾाढी भली काठी आहे, उहा भी तोहफ़े में ॾिनो। साईं जन खे चादर भी सिंध जी तोहफ़े में ॾिनो। कंहिंखे ख़बर आहे सिंध जी चादर कहिड़ी आहे? हाँ साईं समझियो कहिड़ी? वो अजरक पाए न्याणियूं न नचाए, इहो अजरक मिठे मोहम्मद तोहफ़े में क़बूल फरमायो। इन अजरक जो वॾो शान थे। इहो अजरक मथे सां ॿधंदो कर, इहो कुल्हनि ते रखंदो कर, तुंहिंजो शान आहे, तुंहिंजी सकाफ़त आहे।
बस आखिरी जुमला तई दुआ घुरा हजरत सलमान फारसी चवे तो कब्रिस्तान में आयम सुने मुंडे ने आरियो मां साईं देने आरियम कदे हेडों फिरा सोहणो समझी वयो साईं चादर मुबारक कुलन तां परे फरमाई जतो तकड़ में पोयऊं फिरी आयम हाओ बेली हिय जो ॾिसा दिलड़ी ठरी पई बिन कुलन मुबारकन जे विच में कबूतर जे अंडे जेतिरो गोश्त ॿाहिरि निकतल हुयो ॾाढो सुहिणो पियो लॻे ही मुहरे नुबुवत हुई नूर जे अखरनि सां लिखियल हो मुहम्मद रसूलुल्लाह हजरत सलमान चतो वनी भाकुर पाए मोहरे नबूवत ते भई चप रखियम सब चो सुभान अल्लाह साईं सॾ कयो पुट हेॾे ता छा थो करे सॼो दास्तान ॿुधायम सुणो रोई पयो सलमान कल में लाए एडा कशाला कई एडा साल यहूदिन जी गुलामी कई थई हाओ साईं मां वडी गुलामी कई आ साईं हाणे मेहरबानी कयो का दुआ कयो मुंजी गुलामी मां आजादी थे मां तुझो गुलाम थी रहा साईं फरमायो हल हल मुखे वठी हल पांजे यहूदिया दे तमाम मुहम्मद न सा गाल्हाया साईं अॻियों वा सहाबी पोयां हलंदा हलंदा आया यहूदी साईं जो वज़ो जो चेहरो जो ॾिठो त ईअं ॾकण लॻो छो त हुज़ूर जे चेहरे में अल्लाह रूप रखियो साईं फरमायो यहूदी तुझो गुलाम आ हा साईं मुंहिंजो गुलाम फरमाया यहूदी न मूं ते कलमो पढ़ियो आ अॼु खां वठी ही मुंहिंजो गुलाम साईं मां पैसा भरिया आहिनि साईं फरमायो परेशान न थी छा ॾिनो थई साईं मां बाग ॾिनो केतिरो बाग हुयो साईं 300 खजियूं हुयूं साईं फरमायो ज़मीन तूं ॾेखार 300 खजन जो बाग मां मुहम्मद हथ सां थो पोखियां उन यहूदी सोचो साईं अॼु पोखींदो त 4 साल लॻंदा खजिया जवान थे हाली त मिड़ई मां कमकार कराईंदुमि हुनखे ख़बर ई न हुई तुंहिंजो पालो पयो कंहिंसां आहे अल्लाहु अकबर जैसे ही बनी मुझी आयत 300 खजूणी जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम साहबन के हुकुम फरमायो गर्मिन जी मौसम हुई खजिन जे पाड़न मां बच्चा कढी अचो झटा कढी अचो साहबी बच्चा कढंदा पिया अचन कुछ खड़ा खणंदा पिया वञन मुजमब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे हथन मुबारकन सा खजियूं वणंदा पिया वञन अंधेरी रात थी वई हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए मुंजी दिल में ख्याल आयो सुनो अकेलो तो कम करे सोन मां भी कराए वठा उंदया के खबर न पवंदी जे तो 3 झटा मां भी हयम त हुजूर ऐलान कयो हलो साहबियो खजूं पूरियूं थी वयो यहूदी भी थोड़ी से बियो साईं फरमायो यहूदी सुबह जी नमाज खां पो अच जाए डोकन सूदियूं खजियूं मां मुहम्मद खां वठ तो खिले वियो साईं काथां जो आ साईं फरमायो मक्के जो तोखे खबर न है न हे खजियूं साईं 4 साल लगंदा जे तोखे खबर न है न हे पोखण वारा हथ के जाए तोखे खबर न है त मां खेरा अल्लाहु अकबर सुबह जी नमाज थी साहबी हैरान सलमान फारसी पासो वरतो साईं हलो जान छडायो मुर्की करे अरबिया फरमायो हलो हलो अग्यों सुनो पोयों साहबी सॾु कयूं यहूदी निकरी आयो हलंदा हलंदा आया तेस ताईं रोशनी थी वई ओ जॾहिं उन बाग ते पहुता सब हैरान थी वया रात जेके झटा सुणे पोखियो हुयो जवान भी थी वयो डोका भी झले बीठियो नारे तकबीर शाने मुस्तफा अजमते मुस्तफा साईं फरमायो खण यहूदी बाग सलमान मुखे दे मां बिलाल भी आजाद करायो हो 3 खजियूं सड़ियूं पयूं हूं साईं साहबा ॾिठो हे के आयो हजरत उमर चयो साईं मां आयो
कम हो इलाही ता असां के कतलाण न पियाजो त मां चयम थोरो हिम्मत कराए वठां मुर्की करे अरबी फरमायो उमर ये उमर जा हथ हैं हे मोहम्मद जा हथ हैं मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो मां दुआ थो घुरां अल्लाह से तव्हांजो सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं वेहण क़बूल फरमाए साईं अमानुल्लाह साहब जी हिम्मत में इज़्ज़त में ऐं हिन हेॾे वॾी जफ़ाकशीअ में अल्लाह से बरकतूं नसीब फरमाए जिन साथ ॾिनो आहे उन्हनि जो साथ क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। साईं अब्दुल कादिर साहब कहिड़े ॻोठ जा हुया?